दोस्तों अॼु समीना गुडी जो एल्बम आहे किंजर प्रोडक्शन में। एल्बम जो टाइटल आहे दीवानी दिल। ही तमामु ज़बरदस्त एल्बम आहे ऐं हिन में जेके बि गीत आहिनि सभु सुपर हिट आहिनि ऐं इन्हनि सभिनी गीतनि मां भले में भलो गीत आहे खिल जानी खिल, तूं खिलंदे ॾाढो सुठो लॻंदो आहीं। ज़बरदस्त गीत आहे ऐं तव्हांखे दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं तव्हांखे एल्बम ॿुधायो वेंदो एल्बम ऐं हिन में तव्हांखे गीत ॿुधाया वेंदा त कहिड़ा गीत कहिड़नि शाइरनि जा ऐं केतिरा गीत हिन में आहिनि। ऐं तव्हां जेकॾहिं चाहियो था त कंहिं ॿिए फ़नकार जे लाइ वीडियो ठाहियूं त उन लाइ तव्हां कमेंट्स ज़रूरु कंदा त उन जे हिसाब सां उहो वीडियो ठाहींदासीं। तव्हांखे साल ॿुधाईंदासीं कहिड़े साल में एल्बम ही आयो आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा गीत सुठा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। ऐं हीउ कमु इन करे शुरू कयो आहे त काफ़ी दोस्त यूट्यूब ते ॻोल्हींदा रहंदा आहिनि त हिकिड़ो कलाम ॿुधो त हाणे चवंदा आहिनि त इहो ई एल्बम असां ॿुधणु चाहियूं था या इहो सॼो एल्बम असां डाउनलोड करणु चाहियूं था। त उहो हाणे ॻोल्हींदा त हाणे कहिड़े हिसाब सां त उन्हनि खे आहे त मूं ॾे हलिया अचनि, मूंखे कमेंट्स कनि त मां उन्हनि जी हर ॻाल्हि खे मद्देनज़र रखे वीडियो ठाहींदुसि मां। त उन्हनि खे इहा ख़बर पवंदी रहंदी त हीउ एल्बम अहिड़े साल में आयो आहे ऐं हिन में ही गीत आहिनि। सॼी इंफॉर्मेशन हिन वीडियो में तव्हांखे मिलंदी रहंदी। काफ़ी दोस्तनि कमेंट्स कया आहिनि त इहो कमु सही आहे बिल्कुलु ऐं पूरी यूट्यूब ते इहो कमु न आहे। अॼुकल्ह हर कोई गाननि अपलोडिंग में लॻो पियो आहे, थंबनेल ठाहिण में लॻो पियो आहे, छो जो हिन में कुझु बि न आहे, को फ़ाइदो न आहे। हर कंहिं कंपनी पंहिंजा चैनल खोले चुका आहिनि। हाणे मतिलबु असां या तव्हां रखणु गाना फज़ूल आहे। थंबनेल ठाहियूं, कार्ड ठाहियूं, पैकेज खपायूं, वॾी महिनत कयूं, उनखां बावजूदि उते चैनल पुॼे पंहिंजी मंज़िल ते उतां अप्लाई कयूं, वरी उते माना रीव्स कॉन्टेंट थी वञे त केॾो माना ॾुखु थींदो। तो अहिड़े हिसाब सां इहो को कमु जेको आहे तव्हांजो इहो ग़लति आहे, इहो कमु न कयो, हाणे छॾे ॾियो। तो हाणे कंपनियुनि पंहिंजा चैनल खोले चुका आहिनि, सो इन में को बि माना हाणे फ़ाइदो कोन आहे। फ़ाइदो उन में आहे त पंहिंजो व्लॉग सिस्टम रखो या को अहिड़ो इंफॉर्मेशन वीडियो वग़ैरह कुझु ठाहियो, को व्लॉग वग़ैरह या कंहिं अहिड़ी शइ जी मालूमात ॾियो या तव्हां ॿियो को कमु स्टार्ट कयो, उहो तव्हांजे लाइ 100% सही बि आहे। ऐं जंहिं कमु उहो कयो जंहिं कम में कोई शक न हुजेव। काफ़ी ॻाल्हियूं थियूं त हाणे तव्हांखे ॿुधायूं त हिन एल्बम में 10 गीत आहिनि ऐं उहे कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि उहे सभु तव्हांखे मां ॿुधायां। कूड़ो नथो लॻी जानीड़ा तूं, इहो रशीद अहमद जाखड़ो जो कलाम आहे ऐं उनखां बाद ॿियो कलाम आहे तोसां नेण तोसां रुसण तोखे छॾणु मुनासिब न आहे ऐं हीउ कलाम आहे अली मोहम्मद ॾुराई जो कलाम आहे। ऐं उनखां बाद बि ॿियो साॻियो ई शाइर आहे अली मोहम्मद ॾुराई जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि दिलि वारो सभु दुआ कयो त जानी अचे। उनखां पोइ आहे इलियास बबर जो कलाम आहे मूं ते मतां का मयार अचे। उनखां पोइ ज़मा ख़ासकेली तमामु बहितरीनु शाइर आहे लाड़ जो। कलाम जा ॿोल अथसि वक़्तु ईंदो तॾहिं चवंदे। उनखां पोइ आहे ॿियो कलाम आहे खिल जानी खिल, तोखे खिलंदे सुठो लॻंदो आहे। ऐं उनखां बाद ॿियो कलाम आहे ॾुख ॾेई वियो ॾींहुं भलारे ॾे। उनखां पोइ आहे ॿियो कलाम मुंहिंजे प्यार में तूं प्यारा। उनखां पोइ आहे जंहिं माण्हू मूंखे सूर ॾिना, अली मोहम्मद ॾुराई जो कलाम आहे अच पोइ हली ज़मीन खां मथे, इहो रशीद हैदर खोसो जो कलाम आहे। कलाम जेके बि हुया सभु तव्हांखे ॿुधायमि ऐं किंजर इंटरप्राइज़िस पेशकश आहे। ऐं ही एल्बम जेको आहे 2004 या 5 में रिलीज़ आहे। दोस्तों वीडियो जेकॾहिं पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर ज़रूरु कंदा जीअं त उन्हनि खे थोरी मालूमात जी ख़बर पए। नेक्स्ट वीडियो में